थर थाक जी इन वीडियो में नज़र ईंदड़ ही बुज़ुर्ग शख़्स सिंध जो नामियारो अदीब लेखक ऐं कालम नवीस अरबाब नेक मोहम्मद आहे। थरपारकर ज़िले जे ॻोठ गोगासर सां तालुक़ु रखंदड़ अरबाब नेक मोहम्मद तालीम खाते सिंध में बतौर अरबी टीचर जे पंहिंजी सर्विस जी पुॼाणी बाद रिटायरमेंट हासिल करे चुको आहे ऐं गुज़िरियल कुझु सालनि खां सीलानी अंदाज़ सां ऐं घुमंदड़ फिरंदड़ हिकु थर जी मोबाइल इंसाइक्लोपीडिया तौरु झर झंग झागे थर जे ॾहरनि भिटनि पासाड़नि तोड़े थर जे मुख़्तलिफ़ ॾाप थर जे किरदारनि थर जी लोक शाइरी लोक रक़्स ऐं थर जी लोक ॾाप ते तहक़ीक़ कंदो थो रहे। अरबाब नेक मोहम्मद जी सभ खां वॾी ख़ासियत इहा बि आहे त बतौर अरबी टीचर जे सदसि कलम ऐं उनजी ख़ूबसूरत लिखणी जो अंदाज़ जेको आहे उहो ईअं महसूसु थींदो आहे ॼण कंहिं ख़ूबसूरत मुसवर का ख़ूबसूरत आर्ट तख़लीक़ कई हुजे। संदसि अखर ॼण मोतियुनि जी माला हुजनि। अरबाब नेक मोहम्मद जा कालम सॼी सिंध में इन करे बि मशहूरु आहिनि जो हू जॾहिं लिखणु शुरू कंदो आहे ऐं जॾहिं हुनजे लिखणी खे पढ़िबो आहे तॾहिं ईअं महसूसु कंदो आहे हिकु पढ़ंदड़ ॼण हूअ हुन लेखक सां गॾु सफ़र पियो करे, हुन लिखणी जे समूरे मफ़हूम सां गॾु ॼण हू हुन इलाइक़े में घुमे फिरे पियो ऐं सफ़र पियो करे। संदसि लिखण जे अंदाज़ में न रुॻो मालूमात मौजूदु हूंदी आहे पर साॻे वक़्त ते मुख़्तलिफ़ चवणियूं लोक किसा कहाणियूं बि हवाले तौर ते मुख़्तलिफ़ कालमनि में मौजूदु हूंदा आहिनि। बतौर कालम नवीस जे अरबाब नेक मोहम्मद सिंध जो उहो वाहिद कालम नवीस आहे जंहिंजे लिखण जो असलूब ऐं उनजो अंदाज़ ऐं उनजी ख़ूबसूरत लिखणी जो जेका आहे रस ऐं चस उहो सॼी सिंध जे अंदरि पंहिंजी हिकिड़ी मुनफ़रिद ऐं अलॻि हैसियत माणे चुकी आहे, जंहिंजो नतीजो इहो बि निकितो आहे जो अरबाब नेक मोहम्मद जे पढ़ंदड़नि जो हिकिड़ो तमामु वॾो हल्को सिंध में मौजूदु आहे। अरबाब नेक मोहम्मद ज़िंदगी कीअं गुज़ारी, हुनजी समाजी ज़िंदगी कीअं गुज़री, हुनजी इल्मी अदबी हुनजी ज़ाती ज़िंदगीअ ते तमामु घणो लिखण ऐं वीचारण जी ज़रूरत बि आहे पर अरबाब नेक मोहम्मद जी सभ खां वॾी ख़ूबसूरत जेका ख़ासियत आहे उहा इहा आहे त हीउ फ़क़ीर मंश माण्हू सिंध जे झर झंग खे जागे मुख़्तलिफ़ इल्मी अदबी प्रोग्रामनि खे रिहाणियुनि कचेरियुनि खे अटेंड कंदो रहे थो ऐं जंहिं बि कचेरी में मौजूदु हुजे उते अरबाब नेक मोहम्मद पंहिंजे वतन मारवी जी मलीर थर जी नुमाइंदगी ज़रूरु करे थो। कराची जे बीच लग्ज़री होटल खां वठी कारोंझर जबल ताईं अरबाब नेक मोहम्मद थर जे मुख़्तलिफ़ किरदारनि ऐं थर जे सूरमनि ऐं सूरियाई जे नालनि ते तमामु घणो तहक़ीक़ सां ॻाल्हाए बि थो लिखे बि थो ऐं न रुॻो लिखे ऐं ॻाल्हाए थो पर उन्हनि जी मालिकी ऐं वारसी बि करे थो। अरबाब नेक मोहम्मद जे मुतालिक़ सॼी सिंध खेसि मुहबत ऐं प्यार अर्पे थी। केतिरे वक़्त में जारी आहे साईं पीछे पीछे पढ़ण जो इहो मुफ़्त में जेको सिलसिलो असां पंहिंजी एमआर जे तक़रीबन 9 साल एमआर मुफ़्त में पढ़ंदा हुआसीं उतां खां जीअं मुफ़्त पढ़णु शुरू कयो आहे लॻा ते मुफ़्त में पढ़ंदा पिया आहियूं ऐं मुफ़्त खोराक कोन थी सघे मुफ़्त पाड़ू थिया आहियूं मुफ़्त में पढ़ियो आहे। अच्छा पर किताब वरिता घटि आहिनि मुफ़्त में पढ़िया वधीक आहिनि? वठण जो हाणे जेतिरो फीस इजाज़त मिले त पाण वठी बि सघे थो
हाणे हेतिरा सारा उठ किताबनि जा केरु खणे अॼुकल्ह त मां IT जे दौर वारा त किताबनि जा मुखालिफ़ थियो आहे अव्हां खे त इहो सुवालु न करणु घुरिजे आहे माना किताब तव्हां बीठे बीठे पढ़ी वेंदा आहियो साईं हुन जो तत ख़ुलासो अची वेंदो आहे ज़हन में ऐं पोइ बहरहाल कमु निकिरियो वञे उहो किताब जी जेका ॿाड़ हूंदी आहे न नओं किताबु आयो आहे हुन में छा हूंदो उहो जीअं पारथाणी साहिबु न्यूज़ शोर खां नई दिल्ली वारो किताबु असां माना 10-15 मिंटनि में पढ़ी छॾियो ठीकु आहे भला जेकॾहिं हिकिड़ो तव्हांखे चइजे त भई तव्हां बीठे बीठे किताब पढ़ंदा माहिर आहियो माना घणा सुफ़ा पढ़ी वेंदा आहियो तक़रीबन साईं बीठे बीठे सफ़ा पढ़ण जो अंदाज़ जेको आहे सो ग़लति आहे ऐं सफ़ा त माण्हू तरतीब सां पढ़े पर बीठे बीठे जेके टॉपिक आहिनि उनवान आहिनि उन्हनि खे ॾिसी करे उन में का ख़ासि ॻाल्हि को शेर को वाक़ियो उहो माण्हू जेकॾहिं पंहिंजे ज़हन में महफ़ूज़ करे वठे जेको पंहिंजी किथे तहरीर में कमु अचे किथे पंहिंजो हवाले जे तौर ते कमु अचे इहे मिड़ई कमु निकिरियो वञे थो भई हींअर अॼु कहिड़ा किताब तव्हां ॾिठा असां अॼु किताबु आयो आहे डेली डाहो हिकिड़ो नाविल आहे छड़जे हिकिड़े नौजवान लिखियो आहे ज़बरदस्त क़िस्म जो काके काठियार वारो किताबु जेको आहे इहो असांखे ॾाढो वणियो बाक़ी पुराणो किताबु थर पंहिंजे हथ में आई आहे इहो घणा दफ़ा पढ़ियोसीं तमामु पढ़ियो हूंदो अब्दुल कादिर मंगी साहिबु थर सेमिनार में जेके मकाला माना पढ़ाया हुआ वॾनि स्कॉलरनि खां उहो किताबु त साम्हूं आहे किताब सभई सुठा आहिनि साईं भला कीअं था महसूसु कयो त हीअ किताबनि वारी दुनिया जेका आहे ऐं इहो मुफ़्त में पढ़ण वारो सिलसिलो अञा घणा साल जारी रहंदो ऐं माना माल मुफ़्त दिल बेरहम माना मुफ़्त जो माल जेसीं ताईं किताबनि वारा बुक स्टॉल वारा लोधे नथा कढनि पुलिस खे नथा घुराइनि तेसि ताईं त माना इहो सिलसिलो जारी रहंदो बाक़ी जेको लॉ एंड ऑर्डर जेको मसइलो थी वियो या मसइलनि तव्हां जेकॾहिं लॉकडाउन खे वधाए छॾियो किताब कुतुबखाना ई बंदि थी वञनि त पोइ मजबूरी आहे मजबूरी का नाम शुक्रिया साईं भला किताब कॾहिं लिकाए बि वठंदा आहियो लिकाए वठण जो तजुर्बो घटि आहे थोरो घणो आहे साईं वरी ईअं थींदो आहे त असां रश में किताब वठी वियासीं 3 ॾींहं पढ़ी वरी वापसि कयोसीं हुन धणी खे साॻी खे वापसि अच्छा ख़बर न पए न त छाकाणि त हुन ते ॾींदो कोन जेकॾहिं कोई अहिड़ो किताबु दिलचस्पु आहे हा माण्हू बीठे पे नथो पढ़ी सघे त माना उनखे माना उपाड़े खणंदा आहियो इहो उपाड़े खणंदा आहियो पर इहो सिलसिलो कहिड़े शहर में जारी रहियो वधीक साईं मीरपुर ख़ासिम में जारी रहियो हैदराबाद में जारी रहियो कराची में बि जारी रहियो उमरकोट में बि जारी आहे अच्छा हा अञा जारी आहे हा जारी आहे हीअ माना छेले वारो हमरा त शायदि हूंदो पर अब्दुल जब्बार जो अल अज़ीज़ किताबु घर त उतां त माना ईअं बाक़ाइदा मामूल मुताबिक़ खणंदा आहियो अच्छा हा भला किताब कॾहिं मसवाड़ ते पढ़ण जे लाइ मिलंदो हो छा कंहिं दौर में मसवाड़ ते साईं अॻे बाक़ाइदा लाइब्रेरी हूंदियूं हुयूं केबिननि ते जीअं तव्हांखे गुटको मिले थो या मसलन इहा जेका सोपारी मशहूरु आहे हिन जो नालो छा आहे सुठी सोपारी जेका अॼुकल्ह आम माण्हू सुठी त न आहे ख़राबु आहे सफ़ीना तीअं मसवाड़ी किताब मिलंदा हुआ 4 आना ॾेई 8 आना ॾेई माण्हू किताब ख़रीद करे पोइ इमरान सीरीज़ हुजे चाहे के दिलचस्प रिसाला हुजनि या डाइजेस्टूं हुजनि उहे माण्हू पढ़ंदा हुआ हाणे पढ़ाई जो त लिखत वारो किताबु या खणी करे पननि ते जेके अखर आहिनि उहे तव्हांजे हिन सॼे हिन जेका तव्हां वटि हींअर औज़ार मौजूदु आहे न इन में अची वियो आहे IT जे दौर में हीअ सभु नेट ते सॼियूं शयूं अची वियूं या खणी चइजे त माण्हू नेट खे अहमियत ॾिनी किताब वीचारो पंहिंजो तबई जहिड़ो कर मरहलो पीरसत थी वियो पोड़ो थी वियो किताब